नाज़रीन, कंदकोट में साले पट सहाफ़ी अजय कुमार लालवानी के कत्ल वाक़े खिलाफ़ कलम धणी सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे गुलाम रसूल मीरानी जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, साले पट के सहाफ़ी अजय लालवानी के कत्ल खिलाफ़ इन वक्त सिंध के बेन शहरन जहाँ सहाफ़ी जी सरापा एहतजाज आहिनि, अड़ी रीत कंदकोट डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब और यूनियन ऑफ जर्नलिस्ट के सहाफ़िन तरफा कंदकोट प्रेस क्लब में यूनियन ऑफ जर्नलिस्ट के सदर दिलीप कुमार ठाकुर, जनरल सेक्रेटरी राजा गोपीचंद, उनसे गडोगड कंदकोट डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब के सदर अली हसन मलिक और जनरल सेक्रेटरी लियाकत अली खोसो की अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो आहे। इन मुज़ाहिरे में सहाफ़ी जेके आहिनि उहे सख्त नारेबाज़ी करे रहिया आहिनि। असां सां गॾु हिते उहे सहाफ़ी मौजूद आहिनि, असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। अजय लालवानी एक कत्ल ना है। कंदकोट जो कत्ल शहीद शाहिद सूमरो का वठी मुसलसिल कराची हुए शिकारपुर के मुख्तलिफ शहरन सिंध शहरन में पूरे मुल्क के शहरन में सहाफ़ ने कत्ल किया पे वे, पर असां उन्हनि हुक्मराननि के उन्हनि ऑफिसरनि के उन करता धरता जेके आहिनि जेके सहाफ़िन सां सहाफ़िन के खिलाफ़ साज़िशूं कनि पिया, उनखे ॿुधाइण था चाहियूं त ही अजय लालवानी जो कत्ल इहो असांजे लाइ राह है हिकिड़ी। असां हक़ सच लिखण खां कॾहिं बि पोइते न हटंदासीं, भले असीं सहाफ़ी अॼु कंदकोट प्रेस क्लब में सब सहाफ़ी वचन था कयूं त असां पूरी सिंध के सहाफ़िन सां सालेपट के सहाफ़िन सां गॾु आहियूं, उनके वारसनि सां गॾु आहियूं। जेसि ताईं अजय लालवानी के कातिलनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे ही तहरीक जारी रहंदी। कोन तौर ते नाकाम हुई सहाफ़िन खे तहफ़्फ़ुज़ ॾियण लाइ। हूअं तो चवंदा आहिनि असां जमहूरियत पसंद मगर सहाफ़िन को बि तहफ़्फ़ुज़ न हूंदो। तव्हां अजय लालवानी खे ॾिसो, नौशरो फिरोज़ जो कातिलनि खे ॾिसो, साॻा ई पहिरियां साॻे माण्हू वेंदा पिया, साॻे माण्हू जेको अजय लालवानी खे क़त्ल कयो, जंहिं मेरापुर जे साहबी क़त्ल कयो। असां सिंध हुकूमत खां न पर असां रियासी दर खां मुतालबो था कयूं त इन सॼे मामले जी मुकमल जांच कराई वञे, इनखे अदलिया बि ॾिसे ऐं उहा पंहिंजे तरफ़ां GIT जोड़े त हे सहाफ़ी आख़िर क़त्ल छो था थियनि, छो पेरोस पार्टी के दौर में सिंध के अंदर सहाफ़िन ते ज़ुल्म तशद्दुद थिए थो ऐं उनखे क़त्ल कयो थो वञे। का बि हिन वक़्त ताईं तव्हां मूंखे ॿुधायो त सिंध में जेके सहाफ़ी खे क़त्ल थिया या जेको ज़ुल्म थियो आहे को उन जा जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। आए रोज़ पुलिस के तरफ़ों या वॾनि तरफ़ों सहाफ़िन खे थ्रेड कयो थो वञे ऐं सहाफ़िन खे हिसाइण जी कोशिशि, मगर असां उन्हनि खे ॿुधायूं असां कॾहिं बि हिसबाज़ कोन, इहो मौत हर कंहिंखे अचिणो आहे, मौत हर कंहिंखे ॾिठो आहे, माण्हू मुर्सी मरे भाड़ी थी न मरे। जी बिल्कुल, ॾिसो त हिन मौजूदा दौर हुकूमत में मीडिया ते पाबंदी ऐं उनके अलावा सॼे मुल्क में मुख़्तलिफ़ जेके सहाफ़ी आहिनि, कलम धणी आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ हिकु मुनज़म साज़िश तहत उहे कार्रवाइनि वारो सिलसिलो जारी आहे। कंहिंखे क़त्ल कयो थो करे, शहीद कयो थो वञे, कंहिंखे ज़ख़्मी कयो थो वञे, कंहिंखे अगवा करे उनखे गुम कयो थो वञे। अहिड़े तरीक़े सां सालेपट जे हिकु बहादुर सहाफ़ी अजय कुमार लालवानी जो क़त्ल बि उन जी हिकु कड़ी आहे। तालबो कयूं था त जेके बि मुलविस धुरियूं आहिनि ऐं जेके आहिनि सहाफ़िन जे ख़िलाफ़ जे हक़ सच लिखनि था, उन ख़िलाफ़ ही जेको हिकु इंतिहाई ग़लति जेको रवैयो इख़्तियार कयो पियो वञे, उनखे शहीद कयो पियो वञे, उनखे अगवा कयो पियो वञे, उनखे गुम कयो पियो वञे ऐं इन जेके अहिड़ा वाक़िया आहिनि उनखे फौरी तौर रोकियो वञे। सालेपट जे सहाफ़ी अजय लालवानी जो क़त्ल को पहिरियों क़त्ल कोन्हे ऐं सच खे दॿाइण लाइ कॾहिं तशद्दुद जो निशानो बणाए थो वञे, कॾहिं पुलिस गर्दी करे सहाफ़िन मथां जेका दहशतगर्दी जा केस दाख़िल कया पिया वञनि ऐं कॾहिं वरी अजय लालवानी जीअं सहाफ़िन खे क़त्ल कयो पियो वञे ऐं इहो सिलसिलो अञा सूदो रुकियो न आहे ऐं सहाफ़िन खे तहफ़्फ़ुज़ ॾियण में सिंध हुकूमत बि नाकाम साबित थी आहे ऐं गॾोगॾु जंहिं हदनि में जेको आहे त सहाफ़ी क़त्ल थिए थो पियो उन हद जो जेको आहे त एसएचओ उहो बि कातिलनि ताईं नथो पहुची सघे, उतां जो जेको आहे SSP जेको आहे उहो बि जेको आहे त सहाफ़िन जी दाद रसाई नथो करे, जंहिं करे असीं इहो ई मुतालबो कयूं था सिंध हुकूमत खां, IG सिंध खां त सहाफ़िन के तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। सहाफ़िन क़त्ल करण जे पोयां बासर ताक़तवर धुरियूं आहिनि जंहिंजे करे उन्हें गिरफ़्तार नथा थियनि, छो त सहाफ़ी जो क़त्ल जो कारण वाहिद इहो हूंदो हक़ सच। जॾहिं त अजय कुमार उतां जे पंहिंजे सालेपट में बासरनि जे ख़िलाफ़ ज़ालिमनि जे ख़िलाफ़ सुठो कुझु लिखियो, सुठी कुझु साबित कई, इन जे करे उनखे रस्ते खां हटायो वियो आहे। पर अॼु असां उन्हनि खे ॿुधाइण चाहियूं त असां बि अजय कुमार आहियूं, सम्झो असांजी ज़ालिमनि सां जंग जारी आहे, हर को जेको अजय कुमार आहे। असां मुतालबो कयूं था आला अदलिया खां त हिन जो नोटिस वठी करे हिन ख़िलाफ़ जेको आहे कातिलनि खे गिरफ़्तार कयो।